जीअं त कुझु ॾींहं अॻु में ॻोठ ॻाढ़ो दड़ो में बासर जेके हथियारबंद हुया उहा हिकु बेवा औरत जे घर जे मथां हुला करे उन जे मासूम पुटनि खे ऐं पाण खे ऐं उन जी न्याणी ऐं उन जी नुंहं खे जेको आहे ज़बरदस्ती धक हणी ऐं ज़ख़्मी करे आया हुआ ऐं उन जी नुंहं खे अगवा करण जी कोशिशि कई वई। उन बासर जे ख़िलाफ़ु FIR त काटी पर हिन वक़्त ताईं उन मां को बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। ऐं वधीक अचो त उन खां पुछूं था उनजो छा चवणु। ये दादा कहिड़ियां ने क़त्ल करे आने मुझे तो पुटन के लानो मार क़त्ल करे मुझे दिए के अगवा कई वने पिया मुझे नुआ के कई वजन पिया मुझे पाड़े यारो चनण उनी जई मतो पाड़े बेहोश करे आने मगे तो कुरान पाक जे सदके मुझे इंसाफ थे मुझे नासूम मुचर नंदन का बदूकन का कुटे मता पाड़े व्यान मुझे पुट जो ऑपरेशन थियो दिमाग जी रग टुटी पया मगे तो कुरान बजाए दिनवा बच्चों मजा कत्ल करे यार ऐसे जने भी मैं प्यार तक कहीं मानो एक भी न बदी आयो मानो बदजी अचन मानो मुझे इंसाफ थे मुझे अर्ज के आंधी मिठारन के मुझे बच्चन जो इंसाफ थे मुझे कोई गुने मुझे कुरान पाक जे सदके मुझे मदद थी मुझे गुलाम रसूल नालो मुंहिंजो। छा मसलो आहे? असांखे अलानो मार खानपुर जे धकणी हुयो कुटियो मुंहिंजी शादी कई आहे मां असां पुलिस ॾे पिया वञूं था पिया SH ॾे वञूं था पिया उहो चवंदा त किराए जा पैसा कोन्हनि असां वटि हीअं कोन्हे असांखे सबूत बबूत हर शइ असां उन्हनि खे ॾिना आहिनि वरी बि असांखे को माण्हू जवाबु ई न ॾिनो को माण्हू बि न ॿधो अथनि असांजी मदद केरु बि नथो करे असांखे चयो असांखे इंसाफ़ु खपे असांखे माण्हू पकड़ाए ॾियनि असांखे हक़ु खपे थो SH चए त मां सुबुह वञा थो ॿिए ॾींहुं वञा थो पियो हीअं कयो हूअं किरायो असां वटि कोन्हे हीअं बहाना कंदा पिया असांखे तक़रीबन 10 ॾींहं असांखे को जवाबु ई नथो मिले। IG सिंध DIG सखर SSP सखर खां मुतालबो कयो त नामज़द जेको जवाबदार आहे बासर अलान उमर उनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटड़ में आणे साणस इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मुग़ल मार सां गॾु मजीद मार, सिंध TV न्यूज़।